अहम खबर शामिल कंदासीं। कंबर जी मैन गर्ल्स हाई स्कूल में स्वीपर न हुअण सबबि शागिर्दियाणियूं बुहारी ॾियण लॻियूं आहिनि। स्कूल जी हेड मास्तरियाणी मूजिबि स्कूल में स्वीपर मुक़ररु थियल आहे जेको घणे वक़्त खां न पियो अचे। संदसि चवणु हो त अहिड़ी दांह तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खे पिणु ॾिनी वई आहे। हेड मास्तरियाणी चयो त स्वीपर न हुअण सबबि शागिर्दियाणियूं सफ़ाई करण ते मजबूर आहिनि। तव्हांखे अहम खबर ॾियूं पिया। कंबर जी मैन गर्ल्स हाई स्कूल में स्वीपर न हुअण सबबि शागिर्दियाणियूं पाण बुहारी ॾियण लॻियूं आहिनि। स्कूल जी हेड मास्तरियाणी मूजिबि स्कूल स्वीपर मुक़ररु थियल आहे जेको घणे वक़्त खां न पियो अचे। संदसि चवणु हो त अहिड़ी दांह तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खे पिणु ॾिनी आहे। हेड मास्तरियाणी चयो त स्वीपर न हुअण सबबि शागिर्दियाणियूं सफ़ाई करण ते मजबूर आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। रहीम मंगी लाइन ते मौजूद आहे। रहीम, गर्ल्स हाई स्कूल में स्वीपर न हुअण सबबि शागिर्दियाणियूं पाण बुहारी ॾियण लॻियूं आहिनि, छा तफ़सील आहिनि? जी, कंबर जे मेन गर्ल्स हाई स्कूल जे में 3000 जे लॻभॻि शागिर्दियाणियुनि जी एनरोलमेंट आहे ऐं उते सफ़ाई वारो अमलो स्वीपर न हुअण करे शागिर्दियाणियूं पाण क्लासनि जी ॿुहारी ॾेई सफ़ाई करण ते मजबूर बणियल आहिनि। इन सिलसिले में स्कूल जी हेडमिस्ट्रेस जो चवणु आहे त हिकु स्वीपर मुक़ररु थियल आहे जेको काफ़ी अरसे खां ड्यूटी ते न पियो अचे। अहिड़ी दांह मां तालीम खाते जे अमलदारनि खे बि ॾिनी आहे ऐं उनजे न अचण करे स्कूल गंद जे ढेर में तब्दील थी वियो आहे ऐं मजबूरन शागिर्दियाणियूं क्लासनि जी पाण सफ़ाई करे रहियूं आहिनि। इन इहो मुतालबो कयो आहे त असांखे स्वीपर ॾिनो वञे त जीअं शागिर्दियाणियूं तकलीफ़ खां बची सघनि। जी ठीकु आहे रहीम, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।